तंगवाणी में यूसी चील गोठ खान मोहम्मद संदरानी ऐं गोठ नायब बैलकानी वासिन गोठाणनि सरसो डीएम जंसार जतोई डीपीओ अवेस अहमद बाजकानी खिलाफ नेशनल प्रेस क्लब तंगवाणी पहुची एहतजाज कंदे मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त यो मुतालबो आहे जो वॾो टाइम गुज़री वियो आहे। सरसो वारनि जतोई साहिब डीएम अवेस पैसा असांखों वठी 10,000 रुपयो असांखे माल नथा ॾियनि। हिन तारीख़ हो तारीख़ हे तारीख़ हे असां सां ज़ुल्म करनि था। हाणे असां ऑफिस वयूं था त हाणे चवनि था डीएम भी ना आहे, अवेस भी ना आहे, सिक्योरिटी गार्ड असांखे अंदरि वञण भी नथा छॾनि। ये तो असांजो सरसे जो आहे। सरसो असांखे ॿियो साल खां वठी दिलासा ॾींदे ॾींदे जतोई साहब जिनसार जतोई बि पैसा 10,000 अवेस बाजखाणी ऐं 10,000 पैसा वठी असांखे हाणे माल नथो मिले। हाणे अर्ज़ असां खणी हिते प्रेस क्लब में पहुता आहियूं। बुख हड़ताल बि हुते कंदासीं ॿारनि सूदे जेसिताईं असांजो इंसाफ़ न थी वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।